नुसरत फिरोज़ मां मूंखे अपडेट कंदा हलूं। रिपोर्ट करे रहियो आहे रिज़वान अली जुमानी। मोरो लॻ दर्स पुलिस जो मुबैना पुलिस मुक़ाबलो। हिकु ॼणो अब्दुर्रज़ाक वलद रफ़ीक चांडियो ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार। मोरो अस्पताल मुंतकिल। गिरफ़्तार जवाबदार वटां पुलिस पारां हथियार बरामद करण जी दावा की वई आहे। दर्स पुलिस जो दर्स शाख़ भरिसां पंजनि पेरनि वटि गश्त दौरान ॾोहारियुनि सां मुक़ाबलो थी पियो। मुक़ाबले दौरान हिकु ॼणे खे ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार करण जी दावा की वई। ज़ख़्मी खे मोरो अस्पताल आंदो वियो, जिते ज़ख़्मी अब्दुर्रज़ाक वलद रफ़ीक चांडियो वेठल गचेरो रोड मोरो ॿुधायो त 3 ॾींहं अॻु राति जे टाइम ते पुलिस जी वॾी नफ़री मुंहिंजे घर ते चढ़ाई करे मूंखे गिरफ़्तार कयो हुयो ऐं सख़्त तशद्दुद कंदे 5 लख रुपयनि जी घुर कई हुई। पैसा न ॾियण ते अॼु दर्स थाणे जी पुलिस मूंखे टंग में गोली हणी ज़ख़्मी कयो आहे, जेका नाइंसाफ़ी आहे। इतला मिलण ते ज़ख़्मी जो पीउ रफ़ीक चांडियो ऐं ज़ख़्मी जी घरवारी अस्पताल पहुता, जिते इन्हनि दाहूं कूकूं कंदे चयो त असांजे नौजवान खे पुलिस बेगुनाह गोली हणी हाफ फ्राई करे छॾियो आहे।